चंद जान मोहम्मद काज़ी बिरादरान जे उताक ते हिकु इल्मी ऐं फ़िक्री नशिस्त जो एहतमाम कयो वियो जंहिंजो मौज़ू शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं इत्तेहाद उम्मत हुयो। इन तक़रीब में मनहाजुल क़ुरान यूनिवर्सिटी जे PhD होल्डर स्कॉलर मुमताज़ मुफ़ख़र मज़हबी स्कॉलर अल्लामा डॉक्टर मज़हर मोहम्मद अलवी ख़ासि महिमान तो शिरकत कई। वेहक में शरीक शहर जे मोअज़्ज़िज़िन उस्तादनि सहाफ़िन समाजी अख़बारनि काज़ी फ़ैज़ुल्ला सांद इंजीनियर काज़ी रहीम बख्श सांद काज़ी रमज़ा मोहम्मद सांद सदाकत आराई सेठ फयाज़ राशिद क़ाइम ख़ानी ऐं नौजवान वॾी अंग में शिरकत कई। करबला रगो तारीख़ न पर अॼु बि ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण जो आलमी पैगाम आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत इंसानियत हक़ अदल ऐं ईमान जी जीत आहे। हुन पंहिंजे ख़िताब दौरान रूहानी पहलू बि उजागर कंदे चयो त दिलि जे असुलु कमु मोहबत करणु आहे ऐं क़ल्ब सलीम इन दिलि में ई पैदा थींदो जेको अहल बैत सां सची मोहबत कंदो। अहल बैत सां मोहबत इबादत आहे ऐं उम्मत जे निजात जो रस्तो पिणु तक़रीब दुआईअ कलमात सां पुॼाणी थी पहुती जिते शिरकत कंदड़ अल्लामा अलवी जे ख़िताब खे साराहियो ऐं अहिड़ियुनि इल्मी वहकनि खे वक़्त जी अहम ज़रूरत करार ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।